कर गोए वट मेहमान अची विया अच्छी यार केड़ो परे खाइंदा पे तू घटी जा तो मेहमान है तुझे तो पाड़े जा मेहमान गोले लदाती मा थकी हुई है मानी सुबह कोडी चोआ जो हिम्मत कर पर मेकअप में पूरी आई ने जगियो पी तो मेकअप तो कया ना घर में जैसा तैयार थी घूमदी है ना मेकअप में छा मानी बानी पचाए घर जो कमकार करे पो मेकअप कबो आया तो केर मानी पचा तो मां ते पचाया दी तू छा कर दो थोड़ो चिमचो घुमाए दो क्यों आई तो बाज में तो बी तो खबर पवे बाय तो मां भी तो बैठी है ना मां के भी तो साड़े रखी बा में गोश्त धोतो दी हां धो तो आ सही है तू आन पर दाग गालो कर जल्दी आ हां जरी थे ना बाय हले ना भाई थी नहीं पे बच्चा मा पानी जंगू तो कौन हुई तमिन में बोली करे तो के वतो तुझे पी मागा तो घर जो कम कंदी नखरो न करे गेड़ा टक्का भराई मुफ्त में तो वरतो ही अमी मा जो तरस करे तुझो रिश्तो कैस तू वरी आड़ी मा केडो कम कराए तो चे तो पान पई पाजे पी मा के तो मुके ना मोटू सा शादी कराए मुके केड़ी खबर माजी जिंदगी अजाब करे छे दे तू शुक्र नथी करे रोज गोश्त मच्छू खाए दी जिंदगी आजाब तू तो घर में तो के छा मिलतो गोश्त मच्छू मेहमान तू जा चिंदा तडी करे तो मुके तो मारे छड़ियो तू चटनी भी घर में पूरी कोन तो दे माने तू न खाइंदी है ना खाइन मा पचा पचा मारो पेट भर जीवे पेट भर गयो आला तुझो पेट भरे एडा देगड़ा तुरन के खावेंदे पान खाइंदा जो एडो सारो थिया गुंदी जेडो मेहमान भाग वाले जे घर इंदा न पिटको न कर हणाई न डोई मां चवाई थी थाल में मथे वारो हाड़ तू बस कम कर हर पर भंडण कंदी है भाजी में बरकत न पोंदी भाजी पुतो जड़े जे हाथ में हुंदी तो तरी बरकत पोंदी ना मानी माजी खुटे तो पचो ना रोटो सादी मुझे हाथन में छाला पोनियन करे घर में कम ना कयो होयो से भंडण न कर अदा ये हालत है हालत ॾिसो अॻे घर में मेहमान ईंदा त मायूं ख़ुशि थींदियूं हाणे मेहमान आया त डाइण सहे मेहमान भी तो परे जाऊ ना घटी वाला भी कोई मेहमान हुंदा जेका घटी में मिलंदा उनन के वर्तियो अचे तो मेहमान ही नहीं हाणे कम कंदी जा मां छजा बस बंद किया पा के बस बंद करे वणो ले मैं पानी पचनम किरो हां पचाए मां वणा तो पचाए ने भागी ए बोड़ भी पचाए मानी भी पचा दी हणाई न सर बस वण कुमार पेसले काडे वियो मुखे मानी भी देगड़ा भी फसाए वियो वेओ काडे अरे बाहर आज पानी मेहमान दी पाण कर मा हवन्या दी पेकन बैठो काडे जो नहीं न करे हा पोपरी हेडे हेडे एकड़ो पिटे दे न करे मां पाण पचाए ना बस वणा दी मां मोजो घर छडे न वने कोई कोने कमकार वारो हेडे आ बाबा मां माफी वती खिले भी थी कावड़ी जे भी थी अलाए छा मोकाड़ो तो के ना मां पाण के बस बेरा न विरदम तो ता जिए वणे घर के हलाए जिए वणे कमकार हां अचराड़ी भाजी संभार हां ये तो दा पसंद जी शादियों छा कयूं रनमोरी ते थी विया जिए चवे दी उहे करणो तो पे बाता पसंद जी शादी न कजो जेकरे कयो तो पोइ बेस्ता थींदो हाज़िर साईं हाज़िर घर मां संगत इंतजार छाजो रखियो वठो बिस्मिल्लाह कयो खाओ छो भला छाजे का खाऊं दा बिस्मिल्लाह अस्सलाम वालेकुम वालेकुम अस्सलाम सही छा अल्लाह खुश हां मा साहब छा था क्यों समोसा खाऊं दा हे बाबा न खाओ नुकसान आ जाइबा यकीन करे नुकसान ही नुकसान आ ओए ए ये डॉक्टर चरियो कंदवा मतो पेरी दवा खादे पीते शैल में केड़ो नुकसान आ साईं सही बाबा हे जो नुकसान साईं ता के खबर ही ना ये संबोसा जकरे मां खाई तुम न नुकसान न थींदो खाइंदे तू नुकसान हिन जो हकीकत बुधायो तो छो जो असा भाई जाड़ा भाई रहूं ना माके सूर पोंदो तो हिने के भी सूर पोंदो एड़ा चरिया न्या होजन अरे जय छा चक्कर आ साईं यकीन क्यों हे ता खाइदो न हे वडो नुकसान आ ता के यकीन न तो अचे मां खाई देखाया नुकसान न थींदो आ जो नथे पो छा तादी के आई जेका वणे ताजी कर दुखियो थींदे यकीन करे न मां साइंस जो किताब पढ़ियो आ हां कंप्यूटर हलाइंदो आ सजी रात मां जागदो आ मां हे समोसा खाइंदुम नुकसान तुजो थींदो तुजो नुकसान न थे माखे तू पातर हण अरे सजो शहर खाए तो नुकसान न तो थे सजी रात जागे तो हिन जो लोंदड़ी कम नथियो करन हां खुश्क थी मामा जई तू खाइंदे नुकसान हिन जो नुकसान न थींदो जो थलाज नथियो न एड़ी तादी कंदो माए तो वरी बाबा संगत ता बुधो ता समोसा है मां खावा तो हिन जो नुकसान न थे समोसा जा पैसा मां डबल करे अरे छजो खर्च के छजो बाबा वाह जो तो खाऊं था सरे खा 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 मां खावा हां खा से माजो अदा मां खाइंदो मां नुकसान हिन जो थींदो शर्त हराम थी छड जे कदे हिन जो नुकसान न थियो सजी संगत के रात मां किलो कढ़ाई खाई बस चुप करे वियो न हिन को वधीक त कढ़ाई आ न
खा साईं खा मांजो नुक़सान थे मर जा हिंदू नुक़सान हाँ भली थे नुक़सान मांजो ॼण मांखे पेट में सूर पए थो बाक़ी हे छा जे लाइ बचाई थी साईं इहा बि खा न मांजो वॾो नुक़सान थिए थो हाँ संबोशन में नुक़सान थियो आहे हिन में थी पौधे गिची में इहो बि नुक़सान चङो मां पाणी पीता वधीक हाल अहवाल कयूं था जेकॾहिं हिन जो नुक़सान न थिए कढ़ाई मां कराईंदुमि नुक़सान अरे लानत चरी वॾो सही असुल मांखे नुक़सान थियो मुंहिंजो एलडे मुंहिंजी बुकी वई मांखे आ में सूर पियो मथे में सूर पियो उल्टियूं अचनि थियूं वॾो सही मुंहिंजो नुक़सान थियो मांखे डॉक्टर ॾे खणी लख जी लानत थुला छापरी ईअं खाई आहे तोखे असां खारायूं आहे न वॾो सही मुंहिंजो नुक़सान थियो शाम ॾिस कीअं किलो कढ़ाई जो वठांसि थो न वठांसि न पोइ मुंहिंजो नालो बि मीरू न आहे उहा लानत आहे तूं ठही ठुकी लानत छो आहे भाउ? धूड़ मुंहं में पोइ बुजा हुनखे ॾे थो हे 200 जा नुक़सान उहो खाइजो छंबोशा इहो 200 जो नुक़सान कंहिंखे थियो लानत थक थी नुक़सान कीअं न थियो रे नुक़सान तो कहते हो हे 200 जा छंबोशा भला खाइयो हिन मोतबर नुक़सान न थियो मूंखे कुझु न थियो ख़ुशि थो थिए वरी बुजा हुनखे थो ॾियो हे बुजा तुंहिंजे मुंहं में हुजनि न हे 200 जा छंबोशा उहो खाइयो न नुक़सान तुंहिंजो बि थियो असां खां घुराए असांजो वात पाणी पाणी करे ॿियो भला खाइयो माना मुंहिंजो इहो नुक़सान जेको चए पियो इहो नुक़सान हे नुक़सान आहे छा आहे नुक़सान है ना हाणे अटकल कयो अब अस्सलाम वालेकुम वालेकुम सलाम पाणी त थधो भराए रख न पाणी गरम आहे हा 50 जी बर्फ विझ आहे इहो तो मल पंहिंजे अब मुंहं हाणे तव्हां फ़ैसिलो कयो नुक़सान मुंहिंजो थियो या हिन जो अबा ॿिन्हिनि जे मुंहं में धूड़ आहे 200 जा छंबोशा हुन घुराया धूड़ हिनखे पई 200 जो नुक़सान वियो खाई तूं वे असां वात पटियूं ते वेठा आहियूं कंहिंजो नुक़सान थियो हिन जो थियो धूड़ पएसि बाक़ी यार कहिड़े काथों पया समोसा हा। वॾी टेस्टी हुई नी पे तूं अञा आज़माइसि 200 जा ॿिया घुराए खाराइसि छॾे यार खाम खा तव्हां माते काढ़ो त मां वञां। झले पियो बस जुआ हराम न खेॾ ॾंद पटे पियो अठो वताए मां उतो वरी ॿिया 200 जा ॿिया वठी खावां बुख लॻी एड़ा तयार छॾ कयो, मां पहिरियों घणो तयार करे खणी आयमि अञा बि वरी तव्हां मली वञे थो लूणु बुरकी वञे उथाड़े अचो शर्तूं पुट वरी शर्तूं थो रखे नहीं नहीं समझ